सिंध मां खंबे गुम थियल क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो, अयूब कांधड़े खे आज़ाद कयो, सुहेल रज़ा भट्टीअ खे आज़ाद कयो, फ़कीर एजाज़ गाहो खे आज़ाद कयो, सिंध मां खंबे गुम थियल सियासी कारकुननि खे आज़ाद कयो। GSN क़ौमी महाज़ आरीसर पारां जिसाब सिंध यूनिवर्सिटी जे अॻुवाण सकलेन सिंधीअ खे हैदराबाद मां जबरी तौर ते गिरफ़्तार करे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कया। अचो त मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। विड़ियासीं वतन मंझां ई खंभिया वियासीं। अॼोको असांजो ई जेको एहतिजाज जसाब जसकम आरीसर राणीपुर पारां सकलेन सिंधी जेको जसाब सिंध यूनिवर्सिटी जो सदर, उन सां गॾोगॾु सिंध यूनिवर्सिटी जे जर्नल हिस्ट्री शोबे जो फाइनल ईयर जो शागिर्दु आहे। अॼु उहो जॾहिं पंहिंजी पेशी ते ATC कोर्ट हैदराबाद में पेश थियण लाइ वञी रहियो त कोर्ट जे ॿाहिरां उहे जेके खिलाई मखलूक आहे जंहिंजी जिन सां को ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, जिन ते कोई कानून लागू कोन थो थिए, उन्हनि जे तरफ़ां सकलेन सिंधी खे ज़िबरी तौर ते सभु जेके शागिर्द आहिनि उन्हनि जे अॻियां जेके क़ौमी कारकुन उते कोर्ट ते आयल आहे उन जे अॻियां ज़िबरी तौर ते खंभे गुम कयो वियो आहे। असांजो इन एहतिजाज जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंध जे अंदरि जेको क़ौमी सियासत ते हिन रियासत जे तरफ़ां अण ऐलानियल बंदिश कई वई आहे, जंहिंमें कुझु टाइम पहिरियां सॼी सिंध मां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां मुख़्तलिफ़ जमायतुनि सां तालुक़ रखंदड़ केतिरा ई असांजे क़ौमी कारकुन खंभे गुम कया विया आहिनि। उन खां अलावा अॼु सकलेन सिंधी खे ज़िबरी तौर ते खंभे गुम कयो आहे। असां अक़वाम मुत्तहिदा इंसानी हक़नि जे आलमी तंज़ीमुनि ऐं ग़ुलाम क़ौमुनि जे साथी मुल्कनि खे अपील कयूं था हिन गैर मौज़ूब रियासत पाकिस्तान जो सिंध जे अंदरि ऐं बलोचिस्तान जे अंदरि जेको उन जे माण्हुनि सां जेको हशर आहे, जेको जबर आहे, उन ते नज़रसानी कई वञे। सिंध जो माण्हू हाणे हिन रियासत में रहण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं सकलेन सिंधी खे जल्द खां जल्द आज़ादु न कयो वियो त असांजो जेको एहतिजाज जा दायरा हूंदा उहे तमामु रियासती जबर ज़ुल्म ख़िलाफ़ जॾहिं बि को आवाज़ उथे थो, जॾहिं बि को ॻाल्हि ॿोल थिए थी त उनजे रद्द अमल में रियासत पंहिंजो ताक़त ऐं ॾाढ जो मुज़ाहिरो कंदे नौजवाननि खे सिंध जे शऊर खे खंभिण ऐं कुचलण शुरू थी करे। जिसाफ जे अॻुवाण सकलेन सिंधी खे खंभे गुम कयो वियो आहे ऐं उनखां बि अॻ में असांजा काफ़ी सिंध जा साञा असांजा खयां विया आहिनि, असांखे चिचड़ियल लाश ॾिना विया आहिनि। हिकु तरफ़ असांजे धरतीअ तां असांजो वजूद मिसाइण जी कोशिशि कई थी वञे, ॿिए तरफ़ जेको आवाज़ थो थिए उनखे खंभियो थो वञे। उन जे सिलसिले में इहो एहतिजाज राणीपुर प्रेस क्लब जे ॿाहिरां नौजवान रखियो आहे। असां हुन में शिरकत कई आहे ऐं असां सिंधियुनि जो आवाज़ अञा ऊचो थींदो रहंदो ऐं सिंधी पंहिंजे सिंधियत तां धरतीअ जे मालिकीअ तां हथु न खणंदा ऐं इहो एहतिजाज अहिड़ी जुदोजहद जारी सारी रहंदी। जसाब सिंध यूनिवर्सिटी जो सदर मोहतरम सकलेन सिंधी ATC कोर्ट में केस जी पेशी लाइ वियल हुयो ऐं उते हुनखे जेका आहे न रियासती इदारनि पारां सिविल ड्रेस में जेका आहे न कुझु माण्हू अची जेका आहे न हुनखे खंभे गुम करे विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो थींदो रहियो आहे। कुझु वक़्तु पहिरियां मेराण मीराणी ऐं उनजा जेका आहिनि कुझु जेका न दोस्त ऐं जेका साथी जेके हुया उन्हनि खे जेका न पहिरीं अगवा कयो वियो, ज़ोरी खंभे गुम कयो वियो। उन खां बाद में उन ते जेका न CTD जेका न केस ज़ाहिर कयो। CTD जेका न पुलिस पाण वटि उन्हनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई। केस उन्हनि ते जेका न बारूद जो केस लॻायो वियो त इहे दहशतगर्द आहिनि। हू हिकु जेका न क़ौमी कारकुन आहिनि ऐं उन खां बाद में वरी हीअ जेका ताज़ो ई जेको थियो आहे सकलेन सिंधी खे जेका न खंभे गुम कयो अथनि। असां उन शइ जी जेका न सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं इहो वाज़े चिटे तौरु जेका न हिन रियासत खे ॿुधायूं था त जल्द खां जल्द सकलेन सिंधी खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में असां पंहिंजे जदोजहद दायरा जेके आहिनि उहे वसी कंदासीं। GSN क़ौमी महाज़ आरीसर राणीपुर ऐं जसाब आरीसर राणीपुर तरफ़ां सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द जसाब भूमि जे अॻुवाण मोहतरम सकलेन सिंधी, जंहिंखे पहिरियों त वतन जे आज़ादी ऐं वतन जे साहिल ऐं वसाइल जी
मालिकी वारसी करण जे पाताज में उन ते कूड़ा केस दाख़िल कया विया, ATC जा मुक़दमा दाख़िल कया विया, जेतोणीकि इहा कार्रवाई सिंध जे अंदरि मुसलसिल गुज़िरियल 4-5 सालनि खां रियासत इन कार्रवाई ते अमल पई करे त क़ौमी कारकुननि खे, सियासी कारकुननि खे हेरा सां करण जे लाइ उन्हनि ते ATC जा मुक़दमा दर्ज पई करे ऐं उहे ATC जे मुक़दमनि खे क़ौमी कारकुन पंहिंजो ॾाज सम्झंदे, सिंध जी आज़ादी जो उहो ॾाज सम्झंदे उन्हनि खे मुंहुं ॾेई हू कोर्टुनि ॾांहुं अचनि था ऐं पंहिंजी निर्दोषी खे हू साबित पिया कनि त बाबा असां क़ौमी कारकुन आहियूं, असां सिंधी आहियूं, पंहिंजे वतन जी आज़ादी जी ॻाल्हि कयूं था, फ़िक्रे जीअं सैयद जा असीं फॉलोवर पंहिंजे दरिया जी ॻाल्हि कयूं था, पंहिंजे सिंधी समुंड जी ॻाल्हि कयूं था, पंहिंजे उन खंबे गुम कयल क़ौमी माण्हुनि जी ॻाल्हि कयूं था जेके अॻु पंहिंजे वतन जी वारसी मालिकी जी ॻाल्हि पिया कनि। असां कोई बि दहशतगर्दीअ वारो अमल कोन पिया कयूं, कंहिंखे बि असीं ॾुखायूं कोन पिया। असांजो हीउ जेको अमल आहे उहो सियासी आहे, उहो पंहिंजो सियासी अमल कोर्टुनि में जॾहिं क़ौमी कारकुन साबित करण था अचनि त रियासत एतिरे बौखलाहट जो शिकार आहे त पंहिंजी ई अदलिया, पंहिंजी कोर्टुनि जे ॿाहिरां उन्हनि कारकुननि खे समने हज़ारनि माण्हुनि जे मौजूदगीअ में उहे सिविल ड्रेस कपिड़ा, उहा खिलाई मखलूक, उहे इदारा जेकी पाण खे हिन मुल्क जो वाली था सम्झनि, जेके कंट्रोल डेमोक्रेसी कयूं वेठा आहिनि, जेके सिंध जे समूरनि वसाइल जी फुरलुट कनि पिया, जेके माण्हुनि खे खंभे गुम कनि पिया, उहे अची करे उहे सरेआम गैर इंसानी तरीक़े सां माण्हुनि ऐं उन्हनि क़ौमी कारकुननि ते तशदुद करे उन्हनि खे खंभे गुम करे छॾनि था। असीं हिन एहतजाज जे तवसुल सां न फ़क़ति सकलेन सिंधीअ जे आज़ादी जी घुर कयूं था, पर पंहिंजे महकूम ऐं ग़ुलाम क़ौम सिंध जे माण्हुनि खे ॿुधायूं था त सिंध में हाणे जेको सिलसिलो आहे रियासत जो उहो इन हद ताईं पहुतो आहे त हाणे हुननि केस करे बि तव्हांखे आज़माए ॾिठो आहे, तव्हांखे चिचर लाश ॾेई बि आज़माए ॾिठो आहे, खंभे ऐं गुम बि करे ॾिठो आहे, पर हाणे इहो मामिलो पहुतो आहे त सच ॻाल्हाईंदव त तव्हांखे ईअं ई खंभे गुम कयो वेंदो ऐं पोइ तव्हां कहिड़े टाइम था मोटो, कहिड़ी हालत में था मोटो, काई ख़बर आहे। उन करे असीं इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खे इहा अपील था कयूं त हिन गैर मौज़ूब रियासत ते नोटिस वठे जेकी सिंध जे अंदरि सियासी कारकुननि जे मथां अहिड़े क़िस्म जो गैर इंसानी तशदुद करे खेनि खंभे ऐं गुम करे रखे। त सिंध मां वॾे अरसे खां क़ौमी कारकुननि जे ख़िलाफ़ अण ऐलानिया ऑपरेशन जारी आहे, जंहिंजे सिलसिले में असांजो जिसाब जो कारकुन जेका सकलैन खे गिरफ़्तार करे उनखे गुम कयो विया। हिननि इहा घुर कई आहे इंसानी हक़नि जे आलमी तंज़ीमुनि खां त जल्द खां जल्द जेको आहे सकलैन ऐं ॿियनि जेके जबरी तौर ते गुम थियल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे, न त असां सॼी सिंध में एहतजाज जारी रखंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुरहीम सोलंकी, रिपोर्टर वॉइस ऑफ सिंध लंडन, राणीपुर।